बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औलिया अल्लाह के सरदार, रहबर व रहनुमा, कामिल व अकमल, महबूब सुबहानी, शहबाज लामकानी, पीरान पीर हुजूर गौसुल आज़म दस्तगीर गौसुस सकलैन मुर्शिदना सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदियल्लाहु अन्हु जो फैज़ विलायत रूए ज़मीन जे कुंड कुर्छताई पखेड़ियल आहे। अरब हुजे या अजम, बर हुजे या बहर, इंसान हुजन या जिन्नात, सभई सदन कामिलियत ऐं दस्तगीरी जा क़ाइल आहिन। संदन औलाद खे रब्बुल आलमीन अरब व अजम में हर जाइ ते मोकिले संदन फैज़ खे आम कयो। संदन जी औलाद मां लख्ते जिकिर इमामुल आरिफीन, महबूबुल आरिफीन, शहंशाही विलायत, सैयद व सादात, फ़ख्रुल मशाइख, रहनुमाए सालिकीन, पीर तरीक़त, रहबर शरीयत, आला हज़रत क़िबला हुज़ूर मुर्शिदना सैयदना पीर सैयद ग़ुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह, जमायत क़ादिरिया जीलानी जा रूहानी पेशवा, बज़्म जीलानी पाकिस्तान जा सरपरस्त आला, जमीयत मशाइख़ अहले सुन्नत पाकिस्तान जा क़ाइद व बानी व सरपरस्त आला भी हुज़ूर गौस आज़म जे औलाद मंझा आहिन। हज़रत क़िबला पीर सैयद ग़ुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जन जी विलादत बासआदत 5 जून अंगारे जे ॾींहुं दरगाह नूराई शरीफ में थी। पाण हसनी सादात जे मशहूर ख़ानदान ने जीलानी सां ताल्लुक़ रखनि था। संदन सिलसिलो पीराने पीर गौसुल आज़म दस्तगीर रदियल्लाहु अन्हु जन सां मिले थो। संदन जा हवाला मुस्तनिद तारीख़ी किताबनि में संदन जा ऐं संदन जे बुज़ुर्गनि जा तफ़सीली हवाला मौजूद आहिनि ऐं संदन आबा व अजदाद जी मज़हबी ऐं मिली ख़िदमतुनि जो भरपूर तज़किरो मौजूद आहे ऐं संदन ख़ुसूसियात मां अल्लाह जे फ़ज़ल व करम सां हिकु हीअ बि आहे त संदन खां वठी हुज़ूर गौस आज़म दस्तगीर रदियल्लाहु तआला अन्हु ताईं ऐं पीराने पीर खां हज़रत इमाम हसन बल्कि हज़रत अली करमुल्लाह वजह ताईं हर हिकु वक़्त जो असीम रूहानी रहबर रहियो आहे। मज़हबी, अख़लाक़ी, फ़लाही ख़िदमतुनि जे हवाले सां संदन बुज़ुर्गनि जो अज़ीम ऐं नुमायां किरदार रहियो आहे। जग मशहूर बुज़ुर्ग ज़माने जा गौस संदन वालिद सबूरा गौसुज़्ज़मा हज़रत सैयदना मुर्शिदना पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रदियल्लाहु अन्हु जन खुदादाद सलाहियतुनि ऐं खुदा जे फ़ज़ल सबब संदन सजादगी जो बबांगे दोल ऐलान फरमायो ऐं बार बार जलसनि ऐं महफ़िलनि में फरमाईंदा हुआ त हुज़ूर गौस आज़म पीराने पीर दस्तगीर जन जे हुकुम सां आऊं पंहिंजे साहिबज़ादे क़िबला पीर सैयद ग़ुलाम जीलानी शाह जीलानी खे पंहिंजो जानशीन ऐं सिलसिले आलिया क़ादिरिया जो अॻुवाण मुक़रर कयो आहे। संदन इब्तदाई तालीम ऐं तरबियत ख़ुसूसन संदन वालिद गिरामी हज़रत क़िबला पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रदियल्लाहु अन्हु जहिड़ी असीम हस्ती जे निगरानी में थी। हज़रत क़िबला मुर्शिदना पीर सैयद ग़ुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जन सिंध जे भलोड़ आलिमन खां दरगाह नूराई शरीफ, दरगाह अमीनानी शरीफ ज़िला दादू, पोइ हैदराबाद जे मशहूर आलिम खलील मिल्लत हज़रत मुफ्ती खलील अहमद बरक़ाती रहमतुल्लाह अलैह जन वटि मदरसा अहसनुल बरक़ात मां दर्स निज़ामी हासिल कयो ऐं ख़ासि करे तरीक़त ऐं तसव्वुफ़ जा असरार ऐं रमूज़ पंहिंजे वालिद गिरामी जन वटि तय फरमाया। तबीयत में सफ़ाई सुथराई ऐं निफ़ासत वांगुरु बचपन खां ई अख़लाक़ी तौर पाण निफ़ासत पसंद रहिया। नंढी उमिरि खां पाण जलसाए आम खे ख़िताब ऐं वअज़ व नसीहत जो सिलसिलो शुरू फरमायाऊं। जवानी में संदन शुमार चंद असर अंगेज़ वाइज़नि में थियण लॻो। रस्मी ऐं रवाजी तक़रीर खां हटी करे संदन वअज़ इस्लाही आमा, इंसान दोस्ती जी तरग़ीब, सफ़ाई ऐं पाकाई जी तालीम, ख़ौफ़े इलाही ऐं ख़ासि करे इश्क़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो
जिन सां भरियल हूंदो हुयो, जंहिं जे नतीजे में तक़रीबन हर तक़रीर खां बैदि कमो पेश सवे माण्हू नाफ़रमानी जी रिवश खे छॾे करे नेकी जी राह अख़्तियार कंदा हुआ। फ़क़ति संदन हयात मुबारका जे आख़िरी 4 महीननि में अंदाज़न 30,000 खां वधीक मर्द व ज़न संदन मुबारक हथ ते बैयत करे राह हक़ अख़्तियार कयाऊं। उन जो वासियो दलील संदन वॾनि बुज़ुर्गनि जे लखें मुरीदीअ खां सवाइ सिंध जे शहरनि ॻोठनि वसंदियूं कुंड कुड़छ खां अलावा फ़क़ति पाकिस्तान जे सभिनी सूबनि आज़ाद कश्मीर ताईं संदन ज़ाती अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि जो हल्को महदूद न बल्कि सऊदी अरब ममालिक, अरब इमारात, यूरोप, अमेरिका गर्ज़ के दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि ताईं संदन दायरे अक़ीदत फहिलियल आहे। पाण इंतिहाई खुश अख़लाक़, मिलनसार ऐं प्यार ॾींदड़ शख़्सियत जा मालिक हुआ। पंहिंजी तबियत नासाज़ हूंदे बि ॿियनि खे ख़ुशि रखण ऐं मुस्कुराइण संदन आदत में शामिल हो। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दीनी ख़िदमत त संदन रत मुबारक में शामिल हुई, पर हुब्बुल वतनी जो इहो आलम हो त को बि मुल्क ऐं सिंध दुश्मन मुआमिलो या इशू हुजे त उन जे ख़िलाफ़ सभ खां पहिरीं मज़हबी धुरियुनि में संदन आवाज़ बुलंद थींदो हो। हज़रत साईं जन रूहानी पेशवा सज्जादा नशीन पुरअसर ख़तीब सां गॾु अहला दर्जे जा शाइर ऐं अदीब हुआ। दिल जी तकलीफ़ सां गॾु मुख़्तलिफ़ आर्ज़नि सबब डॉक्टरनि तरफ़ां बार बार बेड रेस्ट जे मशवरे बावजूद पाण हमेशा इस्लाही उम्मत जी कोशिश फरमायाऊं। हथ ठोकिन अहिड़ियुनि बुरायुनि, रीतुनि, रस्मनि जिन मुआशिरे जे अख़लाक़ी बुनियादनि खे तबाही सां दोचार करण, अक़ीदे ऐं अक़ीदत जे पाड़ुनि खे शीहो रसाइण, मज़हब ऐं मसलिक जी अहिड़ी तस्वीर कशी करण जेका बदनाम जो सबब हुई। अहिड़ियुनि दिल ॾुखोईंदड़ हक़ीक़तुनि खे साम्हूं रखंदे उन्हनि बुरायुनि जी पाड़ पटण लाइ पंहिंजी तबीयत जी हिसासियत ऐं डॉक्टरनि जे मशवरे खे बालाए ताक रखी हिकु भेरो वरी मैदानी अमल में अची जमीयत मशाइख़ अहले सुन्नत पाकिस्तान जो बुनियाद रखियाऊं त जीअं रूहानियत जे अहिड़नि पेशवाउनि जिन जो सिको ऐं अज़मत इंसाननि जे दिलनि ते आहे, उन्हनि सां गॾिजी उन्हनि कुधनि करतूतनि जो ॻाटो मरोड़े मुआशिरे खे नासूर जियां बर्बाद कंदड़ बुरायुनि खां आजपो ॾियारण, ख़ानकाही प्लेटफॉर्म खे उहो साॻियो ओझ ॾियारण, मज़हबी ऐं इंसानी फलाह जे मक़सद लाइ जंहिं बिना ते ख़ानकाही निज़ाम जो बुनियाद पियो, वापसि उन हाल ते ख़ानकाही निज़ाम खे पहुचाइण लाइ पाण 2006 खां 10 साल रात ॾींहं जी महिनत सां पाकिस्तान जे हर क़ादी, दरगाह ऐं रूहानी पेशवाउनि वटि वञी पीर साहिबनि जा वफ़द घुमाणे मुआशिरे में थींदड़ बुरायुनि ख़िलाफ़ सेमिनार, कॉन्फ्रेंसूं ऐं जलसा मुनाक़िद करे पंहिंजे दिल जो आवाज़ उन्हनि ताईं पहुचाए ऐं घणी हद ताईं उन्हनि खे पंहिंजो हमनवा बनाए पंहिंजे उन मक़सद खे हासिल करण लाइ माण्हुनि में जागृता बेदार कई। आलम इस्लाम ख़ासि करे मुल्क अज़ीज़ पाकिस्तान ते हिकु अहिड़ो ॾुखोईंदड़ ॾिघो अरसो गुज़रियो जो इस्लाम जे नाले ते नाम निहाद इस्लामी ठेकेदारनि यहूदो नसारा जे एजेंडा ते हिकु मज़मून बैनुल अक़वामी सोचल सम्झल साज़िश तहत बाज़ारुनि, पब्लिक जे जायुनि, स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि, तइलीम ऐं सिहत जे इदारनि, एसिताईं जो सिंध ऐं पाकिस्तान जी सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदड़ फोर्सिस जे ठिकाणनि सां गॾु मस्जिदुनि, मदरसनि, ख़ानकाहुनि ऐं औलियाए किराम जे मज़ारनि खे निशानो बनायो। उन्हनि मुल्क ऐं इस्लाम दुश्मन अनासिरनि हर तरह जी तख़रीबकारी कई। उन्हनि जे बम ब्लास्टिंग सां हिकु हादिसे में सवे इंसान शहीद थिया। उन दहशतगर्दी ऐं तख़रीबकारी जे ओज में
हज़रत मुर्शिदन करीमन जिन मुजाहिदाना अंदाज में मशाइखन, आलिमन, अदीबन, दानिश्वरन, सियासतदानन, सायाहन तबकन के मुत्तहिद करे इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर, कोयटा, मुजफ्फराबाद, कश्मीर ऐं हैदराबाद समेत मुल्क जे तक़रीबन नंढनि वॾनि शहरनि में दहशत गर्दनि ख़िलाफ़ सेमिनार